अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे बारे में गुज़िरियल जुमन ते तव्हां जे ख़िदमत में मुख़्तसर कुछ अर्ज़ कयो वियो आहे। अॼु बि तव्हां जे ख़िदमत में उन्ही सिलसिले में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तव्हां असां सभिनी खे इताअत ऐं मुहब्बत नसीब फरमाए। अल्लाह ताला इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, बेशक अल्लाह पाक ईमान वारनि जे मथां एहसान कयो आहे। एहसान रब करीम जा सॼे जहान ते आहिनि, पर ही एहसान सिर्फ़ मोमिननि ते आहे। उहो ही आहे जो अल्लाह फरमाए थो, इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जे तरफ़ उन्हनि जे जिन्स में तमाम वॾे शान वारो बरगुज़ीदो रसूल मोकिलियो अथई। अल्लाह ताला फरमाए थो, यतलू अलैहिम आयातिही
ओहो प्यारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान वारन खे अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ऐं उन्हनि खे हिकमत ऐं किताब सेखारींदो। वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन, जॾहिं त उन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हुया। अल्लाह पाक हबीब खे इन जे लाइ मोकिलियो त हिन काइनात खे, हिन जहान वारनि खे, आलम वारनि खे अल्लाह साईं गुमराही खां बचाए हिदायत जो रस्तो ॾेखारे। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां सां मुस्लमाननि खे रब करीम पंहिंजो महबूब अता फरमायो। उन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत बासआदत जो जेको बि मंज़र ऐं वाक़ियो आहे उहो तमाम जो तमाम मोजज़ात सां भरपूर आहे। मूं तव्हांखे कुझु अॻु में ॿुधायो आहे ऐं के ॻाल्हियूं अॼु अर्ज़ु कयां थो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मूं अॻे भेरे तव्हांखे इहा ॻाल्हि अर्ज़ु कई हुई त हुज़ूर अलैहिस्सलातु सलाम जी अम्मा थी फरमाए त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू पंहिंजे हबीब खे जंहिं राति मुंहिंजे तरफ़ रवानो फरमायो, उन टाइम ते नबी पाक अलैहिस्सलाम जी प्यारी अम्मा साण फरमाए थी त दस्तूर मुताबिक़ मुंहिंजी जेका अॻूणी ज़िंदगी आहे, यानी हज़रत अब्दुल्ला सां निकाह खां अॻु में मके में ॼाई आहियां, मके में निपनी आहियां, मके में घुमंदी आहियां, मके में रही आहियां, मके में मुंहिंजो सॼो टाइम गुज़रियो आहे। पर जंहिं ॾींहं खां वठी करे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हमल जे सूरत में मुंहिंजे पेट मुबारक में आया, नबी करीम अलैहिस्सलाम जी अम्मा फरमाए थी ख़ुदा जो कसम आहे, सुबुह जो मां जीअं जो पंहिंजे घर में ऐं मके पाक में शहर में घुमणु शुरू कयो आहे त जेकॾहिं कंहिं वण जे हेठां लंघा पई त वण जूं टारियूं झुकी चवनि पियूं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी अम्मा फरमाए थी पर जेकॾहिं मां कंहिं पत्थर जे मथां पेर रखां ऐं उहो पत्थर आहे पर मुंहिंजे पेर रखण खां बाद में मेण खां वधीक, अटे खां वधीक नरम थी वञे ऐं उन पत्थर मां आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हबीब जी अम्मा फरमाए थी त मां महसूस कयो, मूंखे महसूस थियो त का हिकिड़ी अजीब ग़रीब मुंहिंजी कैफ़ियत थी वई आहे ऐं तमाम मुंहिंजे मथां को अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जो वॾो करम थी वियो आहे। छो न करम थिए, जेका दुनिया जे माउनि जहिड़ी माउ नाहे। मुंहिंजा अदा जीअं नबी निरालो आहे तीअं हुनजी अम्मा बि निराली आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा फरमाए थी ईअं महीनो गुज़री वियो, महीने जे गुज़रण खां बाद में हिकिड़ी राति आउं ख्वाब में ॾिसां पई हिकिड़ो नूरानी सूरत वारो शख़्स मुंहिंजे मथां अची बीठो आहे ऐं मूंखे चवे पियो ऐं प्यारी आमना तोखे मुबारक हुजे कद हमिलत बि मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं प्यारी मिठड़ी अम्मा जान जीजा तोखे लख लख मुबारकूं हुजनि जो तुंहिंजे पेट मुबारक में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अची वियो आहे ऐं तोखे मुबारक इहा हुजे। उन सां गॾु इहो बि मां तोखे पारत कयां थो त जॾहिं ख़ैर सां ॼमई त इहो नालो इहो रखजांसि जेको मां तोखे ॿुधायां थो, मुहम्मद। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अरबी जो लफ़्ज़ आहे, इन जी माना मुहम्मद जी माना अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन। मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सदाई सिफ़त पई हले, जंहिंजे तारीफ़ जे लाइ सॼो जहान पंहिंजूं ज़ुबानूं खोले, जंहिंजी सॼो मुल्क तारीफ़ करे, हुनजे ज़ुबान माण्हुनि जी ज़ुबान ते हमेशह हुनजी तारीफ़ सिफ़त सदा हुजे, पर रुगो माण्हुनि जे ज़ुबान ते न हुनजी तारीफ़ अल्लाह बि करे।
अवा कुरान करीम में गौर कंदो तो कुरान पाक में जाए बजाए अवा के नजर ईंदो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह सी पंहिंजे हबीब जी तारीफ़ थो करे, तव्हां ॾे आयो आहे रसूल अवां जे जिस्म अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, हुन जी तारीफ़ इहा आहे अवां जो ॾुख सूर उनखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। हरीसुन अलैकुम, तव्हां जे मथां ॾाढो हरीस आहे। बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम, मोमिननि जे लाइ रऊफ़ बि आहे त रहीम बि आहे। वरी जेकॾहिं तव्हां गौर कयो तो कुरान पाक में अल्लाह ताला बेहद फरमाए तो या अय्युहन्नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐं इंसानो मां तव्हांखे अहिड़ी ज़ात बाबरकात मोकिली आहे जेका पेरनि खां वठी मथे ताईं, मथे खां वठी पेरनि ताईं मौजज़ो ई मौजज़ो आहे। वरी तव्हां बेहद गौर कयो टीं आयत अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। या अय्युहन नबियो, ऐ गैब जे ख़बरुं ॾियण वारा, इन्ना अरसलनाक, तोखे असां मोकिलियो आहे। कीअं मोकिलियो थी अल्लाह? अल्लाह ताला फरमाए थो शाहिदन, हाज़िर ऐं नाज़िर करे। मां पंहिंजे रसूल खे तव्हां ॾे हाज़िर नाज़िर करे मोकिलियो आहे। व मुबश्शिरन, ऐं नबी करीम तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदो आहे। व नज़ीरन, ऐं अव्हां खे दोज़ख खां ॾियारींदो आहे। व दाइयन इलल्लाह, उन प्यारे महबूब जो कमु आहे त तव्हां सभिनी खे अलाह जो रस्तो ॾसींदो आहे, अलाह जे वाट जी दावत ॾींदो आहे। बेइज़्निही, अलाह जे इजाज़त सां। व सिराजम मुनीरा, मां अल्लाह पाक मुहम्मद मुस्तफ़ा तोखे नूरुन अला नूर बणाए मोकिलियो आहे। हाणे मां न इहे आयतूं पढ़ंदो वञा त जुमे जो टाइम पूरो थी वेंदो जंहिंजे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जी तारीफ़ पाण पियो करे। ये टे आयतूं नमूने जे लाइ तव्हांखे ॿुधायुमि त बीबी साहिबा खे उहो नूरानी सूरत वारो चवे पियो त इन जो नालो रखिजां मुहम्मद, ऐं मुहम्मद उन खे चइबो आहे जंहिंजी जहान त तारीफ़ करे पर अल्लाह बि तारीफ़ करे। पर हाणे ख़ैर सां ॼमई त नालो इहो ई पको करे छॾ, नालो रखजांसि मुहम्मद। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अमर आमना फरमायो त मां उन नूरानी सूरत वारे खे चयोसीं तव्हां नालो त ॿुधायो, केरु आहियो? अवां महिरबानी करे मुबारक था ॾियो, ॿुधायो त सही अवां आहियो केरु? पाण फरमाइनि था मूंखे कोन थी सुञाणी कि भला मूं तव्हांखे ॾिठो ई कोन्हे। उन नूरानी चेहरे वारे चयो त मुंहिंजो नालो आदम सफ़ीउल्लाह आहे, सारी काइनात जो बाबो, मलाइकनि खां जंहिंखे अल्लाह ताला सजदा कराया, जंहिंजी मिट्टी मलाइकनि ॻोहे बोतो बनायो, जंहिंजे बोते में अल्लाह पाण पंहिंजे कुदरत सां रूह फूकियो, उहो मां आदम अलैहिस्सलाम आहियां। ऐं तोखे मुबारक इन जे करे ॾियण आयो आहियां त इन तुंहिंजे फर्ज़ंद जो मुंहिंजे मथां एहसान आहे जो इन्हीअ जे सदके अल्लाह पाक मुंहिंजी तौबा क़बूल फरमाई हुई। साईं तूं त सभिनि जो अबुल बशर आहीं, इंसाननि जो बाबो आहीं, ऐं मां बि इंसान आहियां, मुंहिंजो मुड़ुस बि इंसान आहे, मुंहिंजे पेट में जेको आहे सो बि लाज़मन इंसान आहे। ऐं इहो तुंहिंजे सदके, इन जे सदके तुंहिंजी कीअं तौबा क़बूल थी? तूं त अव्वल अव्वल आहे, हे त हाणे पियो अचे। आदम थो चवे ज़ाहिर में हाणे थो अचे, पर हक़ीक़त में सभिनि खां अॻे, सभिनि खां, चओ चओ सभिनि खां कीअं भला अॻे? हज़रत सुल्तान औलिया साईं फरमाइनि था सैयद साहिब ख़ल्क़ियो जॾहिं जाए नमा
खलक़ल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हद्द नकाय अलमरउ मा मन अहब्बा लोका गाल लिकाय पो कुजू कुल्फत याय हमा हथ हबीब जे आदम अलैहिस्सलाम जेका गाल थो करे हजरत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह उन जो तर्जुमो थो फरमाए त सैयद साहिब खल्कियो जॾहिं जाए न माउ उन सैयदुल अंबिया खे जॾहिं रब ठाहियो तॾहिं का शइ कान हुई न जाए हुई न माउ हुई माउ मां मुराद ॿ ॻाल्हियूं हन जे माउ सिंधी वारी वठो त माउ मां मुराद आहे हज़रत हवा हवा भी कान ही आदम भी कोन हो पर जे माउ मां मुराद अरबी वठो त माउ चइबो आहे पाणी खे अल्लाह सी फरमायो आहे असां हर शइ जी हयाती पाणीअ में रखी आहे अवल पाणी थियो पोइ ॿियूं शयूं थियूं सुल्तान औलिया फरमाए थो त जंहिं मां हयाती जग जी थी आहे यानी पाणी उहो पाणी बि कोन हो त मुहम्मद मुस्तफ़ा अञा अॻे ई हुयो ऐं मुंहिंजा दोस्त आदम अलैहिस्सलाम हलियो हुयो अम्मा फरमाए थी वरी ॿियो महीनो थियो वरी ॿियो नूरानी सूरत वारो शख़्स आयो उन बि मूंखे चयो मुबारक हुजई तूं नबियनि जे सरदार जी अम्मा बणिजी वई आहे ऐं मां तोखे मुबारक बि ॾियां थो ऐं पार त कयां थो त जॾहिं ॼमे त नालो मुहम्मद रखजांसि साईं तूं भला केरु आहीं कोन थी सुञाणी चई न तारीफ़ करा अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जी बानड़ी फरमाए थी मुझे महबूब जी अम्मा साइण फरमाए थी उन नूरानी चेहरे वारे मूंखे वर्दी ॾिनी त मुंहिंजो नालो अल्लाह जो नबी नूह अलैहिस्सलाम आहे नूह अलैहिस्सलाम फरमाए थो मां बि इन महबूब जे सदके बेड़े खे तारे किनारे ते लॻायो अल्लाह पाक जी ज़ात मूंखे हुकुम कयो हो बेड़ो बणाए तूफ़ान आयो बेड़ो लुॾे पियो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा प्यारा नूह नबी जेकॾहिं बेड़े खे सलामती सां किनारे ते पहुचाइणो थी उक्तुब अलैहि इस्म मुहम्मद इन बेड़े जे मथां नालो मुंहिंजे मुहम्मद मीर जो रख लिखीस मुहम्मद पोइ हबीब जो नालो लिखंदे त सभिनी मुसीबतुनि खां सलामत तरी मुसलमान पंहिंजे घरनि में लिखंदा आहिनि या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैक या हबीब अल्लाह या मुहम्मद नबी जो नालो लिखंदा आहिनि छो त या सुन्नत आहे नबियनि जी नबियनि जो बेड़ो मुस्तफ़ा जे नाले सां तरंदो आहे उम्मत जो बेड़ो बि मुस्तफ़ा जे नाले सां तरंदो आहे दुरूद मुंहिंजे आका साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबी व बारिक वसल्लम तस्लीमा टियों महीनो थियो आहे वरी बीबी साहिबा चवे थी वरी नूरानी चेहरे वारो ॿियो शख़्स आयो आहे उहो बि अहिड़े तरीक़े सां चए पियो मुबारकूं हुजनि ऐं तूं सैयदुल अंबिया जी अम्मा बणिजी वई आहे ऐं मां पार थो कयां त जॾहिं ख़ैर सां ॼमे त नालो मुहम्मद रखजांइ पुछुमि साईं तूं केरु आहे उन जवान मूंखे ॿुधायो त मुंहिंजो नालो इब्राहिम खलीलुल्लाह आहे ओ प्यारी आमना आहे नस्ल मुंहिंजे मां आहे खानदान मुंहिंजे मां आहे पीढ़ीअ मुंहिंजीअ मां पर इन जवान जो थोरो आजो रब करीम मुंहिंजे मथां निमरूद वारी बाहि खे बाग मुस्तफ़ा जे सदके बणाए छॾियो रब करीम जी ज़ात बाबरकात हबीब जे नूर जे बरकत सां मुंहिंजे भाउ खे बाग बनायो रब फरमायो कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम ओ बाह खबरदार मता इब्राहिम खे तो ॾिनो थी इब्राहिम नंढड़ को कोन्हे इब्राहिम जे पेशानी में मुहम्मदी नूर आहे मुस्तफ़ा जे ॾाॾे जा कदम लॻा बाहि जो जेको बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो हो उहो ख़तम थी वियो ॿाहिरां बाग बाहि ॿरे पई अंदर जंहिं जाइ ते इब्राहिम अलैहिस्सलाम पियो उन जाइ ते बाग़ीचो बणिजी वियो अहिड़ी थधी हीर पई लॻे जो तुंहिंजे कोटिया में बि कान्हे अहिड़ी थधी हीर पई लॻे मुंहिंजा अदा जो तुंहिंजे एयर कंडीशन में बि कान हूंदी आहे अल्लाह जो नबी सलामत थियो फरमाए थो प्यारी तोखे पार त हुजई नालो रखजांसि मुहम्मद मुस्तफ़ा अम्मा साण फरमाए थी वरी चौथो महीनो थियो आहे
चौथे महीने वरी चौथी सूरत वारो आयो आ, उहो बि चए पियो मुबारक हुजई। मूं हुनखे चयोसीं छाजी? चवे थी तूं मुहम्मद मुस्तफ़ा जी अम्मा बणी आ, सैयदुल अंबिया जी अम्मा बणी आ, नबियनि जे इमाम तो वटि आयो आ। मां पार थो कयां त नालो मुहम्मद रखजांसि। ओ साईं तूं केरु आ? चवे थो मुंहिंजो नालो आहे इस्माईल अलैहिस्सलाम। इन्ही जवान जे सदके रब करीम मुता छुरी माफ़ करे मुंहिंजे पारां रब्बुल आलमीन जानवर ॾेई कुर्बानी जायज़ फरमाए छॾी। अगर नबीअ जो नूर न हुजे हा त मां बि शायदि कुसी वञा हा, पर मां इस्माईल जे मथां बि इन जवान जो, इन प्यारे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहसान आ। हर नबी अचे थो बीबी साहिबा खे मुबारकूं थो ॾे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी 5 महीनो थियो आ। 5 महीने मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हबीबन करीमन जी अम्मा फरमाए थी वरी नूरानी चेहरे वारो आयो आ, उन जी मूंखे मुबारक ॾिनी आ। मां उन खां पुछो आ साईं तूं छाजी मुबारक थो ॾीं? उन मूंखे चयो त तूं इमामुल अंबिया सैयदुल अंबिया जी अम्मा बणी आ। अल्लाह पाक तुंहिंजे पेट मुबारक में नूर खे रवानो फरमायो आ। इहो जॾहिं इंसानी शक्ल ऐं सूरत में पैदा थींदो, इन जो नालो मुहम्मद रखजां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां पुछो साईं तव्हां केरु आहियो? उन सोणी सूरत वारे फरमायो त मुंहिंजो नालो दाऊद अलैहिस्सलाम आ। 6 महीने खां बाद में वरी ॿियो नबी आयो आ, उन मुबारक ॾिनी आ। उन पंहिंजो तारफ़ करायो आ त मुंहिंजो नालो सुलेमान अलैहिस्सलाम आ। 7 महीने मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जो नबी आयो आ, उन पंहिंजो तारफ़ करायो आ। उन चयो आ मुंहिंजो मूसा अलैहिस्सलाम नालो आ। 8 महीने हज़रत नबी करीम जी अम्मा वटि नबी आयो आ, उन पंहिंजो तारफ़ करायो आ त मुंहिंजो नालो ईसा अलैहिस्सलाम आ। हर नबी मुंहिंजे मुस्तफ़ा जे अम्मा खे मुबारक पियो हुजे ऐं नालो सभई ॾसींदा पिया वञनि त नालो रखजांसि मुहम्मद करीम। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे महबूब जी अम्मा फरमाए थी आख़िर उहा राति मुंहिंजे महबूब जे ॼमण जी अची वई। चओ सुभान अल्लाह। उहा कहिड़ी राति हुई? हिकिड़ा था चवनि अरबा जी राति हुई, ॿिया था चवनि सूमर जी राति हुई। मूंखे बि 2 कन आहिनि, हेॾो बि आवाज़ अचे थो, हेॾो बि अचे थो। अबा चओ सूमर। ॾाढे चओ 12 रबीउल अव्वल को वो आया दुर्रे यतीम। चओ सुभान अल्लाह। 12 रबीउल अव्वल को वो आया दुर्रे यतीम। आया आया नूरे इलाही प्यारा रऊफुर रहीम नबी जी अल्लाह अल्लाह। सभई चओ अल्लाह अल्लाह। अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा। जिब्रील आए झूला झुलाए लोरियां देजी शान। जिब्रीलो आए झूला झुलाए और लोरियां देजी शान। सो जा रहमत आलम दो जग के सुल्तान नबी जी अल्लाह अल्लाह अल्लाहु ला अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। अल्लाह अल्लाह
आखिर सब कुछ जाने और देखे बईदो करीब। अव्वल भी ॾिसे, आखिर भी ॾिसे, वेझो भी ॾिसे तो परे भी ॾिसे। अव्वल आखिर सब कुछ जाने, देखे बईदो करीब। गैब की खबरें देने वाला अल्लाह का वो हबीब नबी जी। अल्लाह 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 ला इलाहा अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। सुभान अल्लाह। नबी साईं जी अम्मा थी चवे सूमर जी रात आ, रात पई दुआ घुरे मौला हबीब मामे आण। मुंहिंजो शान वधे त रात जो आयो आ। ॾींहं चयोसीं मां ॾोह कोन कयो आ, मूं में आण। मुंहिंजो बि शान वधे। रब्बुल आलमीन फरमायो त मुंहिंजो महबूबा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हाणे इंतज़ाम अहिड़ो थो कयां जो ॿई राज़ी थियो। या अल्लाह कीअं इंतज़ाम फरमाईंदे? रब्बुल आलमीन फरमायो रात खुटंदी ॾींहुं फुटंदो, रात खुटंदी ॾींहुं फुटंदो, बाख फुटी जो टाइम हूंदो, रात जो आख़िरी हिस्सो हूंदो ऐं ॾींहं जी शुरूआत हूंदी। मुंहिंजो हबीब ईंदो, रात बि राज़ी थी वञे त ॾींहुं बि राज़ी थी वञे। ॾाढे सुभान अल्लाह चओ। ऐं मुंहिंजा सजण साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा फरमाए थी न को मथे खे फेरी आ, न को ह्यांव कचो थियो आ, न को उडरे हड़ थिया हन, न का ॿी परेशानी आ। 8 महीना गुज़री आ, मुंहिंजी जान अॻे खां बि हल्की फुल्की ज़्यादा थी वई आ। मूंखे कमकार कंदे ईअं महसूस थींदो त मुंहिंजे आॾो अल्लाह जा मलाइक ख़िदमत करे रहिया आहिनि। का तकलीफ़ कान्हे। पर आइन टाइम ते जॾहिं हबीब जे ॼमण जो वक़्तु आयो आ त मन बीबी साहिबा फरमाए थी 3 औरतूं मुंहिंजे आॾो आयूं। घणियूं अबा? हिकिड़ी साॼे पासे वेठी आ, ॿी अॻियां वेठी आ, टी खॿे पासे वेठी आ। मूं टिनी खे चयो अम्मा तव्हीं केरु आहियो? जेका साॼे पासे औरत वेठी आ उहा चवे थी अम्मा मुंहिंजो नालो आहे बीबी हवा। इहो नूर मां वटि बि हुयो पर मुंतकिल थी तोॾे आयो आ। अॻे त नूर हो पर हाणे मुहम्मद थी आयो आ, दीदार करण आई आहियां। अम्मा तूं भला केरु आ? जेका आॾो वेठी आ उहा चवे थी मुंहिंजो नालो आहे बीबी मरियम। कहिड़ी मरियम? ओ मरियम जेका ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा है। अल्लाह ताला हुनखे बिना खामद जे, बिना मुड़स जे, पाक पेट मां पाक पुट ईसा अलैहिस्सलाम ॾिनो आ। पर रब मूंसां वाइदो कयो हो मरियम तुंहिंजी दुनिया में शादी कान थी आ, तो सब्र करे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रही आ। मां अल्लाह पाक जो वाइदो आहे क़यामत में तुंहिंजो निकाह मुहम्मद मीर सां थींदो। सो अॼु मां पंहिंजो घोट ॾिसण आई आहियां। भला हीअ 3 औरत केरु आ? उहा 3 औरत पई चवे मुंहिंजो नालो आहे आसिया। आसिया केरु? आसिया जेका फिरौन जी घरवारी। फिरौन ज़ुल्म कंदो हो, मारींदो हो, पाण खे सजदा कराईंदो हो, सॼो माण्हुनि जो मुल्क जो मुल्क हुनखे सजदा कंदा हा। पर माई घरवारी हुनखे कान मञींदी हुई। उहा चवंदी अंधा अल्लाह हिकिड़ो आ। अल्लाह पाक हुन माईअ जी हिफ़ाज़त फरमाई। फिरौन खे ख़ुदा नामर्द करे छॾियो। औरत बीबी आसिया जे वेझो कोन आयो। उन सूर सठा सब्र कयईं। रब्बुल आलमीन फरमायो आसिया तोसां बि वाइदो आहे तुंहिंजो जन्नत में मुहम्मद मीर सां निकाह थींदो। आसिया थी चवे मां अॼु पंहिंजो घोट ॾिसण आई आहियां। दाइपो करण कोन आयूं अबा। न तव्हां चओ त दायूं थी आयूं हूं। न न दाई बाई का बि कान्हे। हबीब करीम जे अचण जे टाइम ते मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात पाण पियो अचे। नबी करीम अलैहिस्सलाम जी अम्मा फरमाए थी पोइ छा थियो? मुंहिंजे आॾो हिकिड़ो अल्लाह पाक जो नूरी फ़रिश्तो आयो। नूरी फ़रिश्तो खणी मुंहिंजे आॾो कटोरो खणी आयो, वटो खणी आयो। उन वटे खे मुंहिंजे आॾो कयईं।
उन मां मुश्क अंबर जी खुशबू पई अचे। हथ में खयमि त बर्फ खां वधीक थधो हुजे। उन मलाइक चयो त पीउ। अम्मा थी फरमाए पी तुम त खीर खां वधीक लज़ीज़ हो, माखीअ खां वधीक मिठो हो। महबूब जी अम्मा फरमाए थी उन खां बाद में मूंखे बि का शइ नज़र कान आई। एतिरो थियो जो ख़रज मिन्नी नूर हत्ता रअयतु कुसूर शाम वल बसरा। मुंहिंजो सॼो जिस्म नूर सां भरिजी वियो। वार वार मां नूर जी तजल्ली निकिती। एतिरो त मुंहिंजे घर में नूर थियो जो वेठी मके पाक में आहियां, पर 1500 मैल ते शाम ऐं बसरे जे मुल्क जूं माड़ियूं पई ॾिसां। 1500 मैल कराची खां पिंडी इस्लामाबाद में वेझी आहे। अञा इन खां परे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी अम्मा फरमाए थी एॾो मुंहिंजे हबीब करीम जे अचण जे सदके नूर फैलिजी वियो। एतिरो त नूर थियो, मुंहिंजो घर त नूर थियो, मको त नूर थियो, पर शाम ऐं बसरे जा माड़ियूं मालातूं ॾिसां पई। एतिरे क़दुर जो बीबी साहिबा फरमायो आहे त बसरे जे शहर में या झंगल में या शाम जे झंगल में उठ चरी रहिया हा। उन्हनि जूं गिचूं बि मूंखे नज़र आयूं त उठ बीठा था चरनि पिया। नबी करीम अलैहिस्सलाम जी अम्मा साण फरमाए थी उन खां बाद में मूंखे बि का शइ नज़र कान आई। न सूर आहे, न गंदगी आहे, न ख़राबी आहे, का शइ कान्हे। ॾिठुमि त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात पंहिंजे गोॾनि भर ज़मीन ते सिर सजदे में रखी ऐं अल्लाह जो हम्द करे रहिया सुबहान रब्बियल आला। सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। मुंहिंजे महबूब पाक जी अम्मा थी फरमाए सजदे खां सिर खणी हबीब जी ज़ात वरी गोॾनि भर बीही रहिया। जे गोॾा खोड़ ॿाहिर, गोॾा मथे, गोॾनि भर बीही हबीब जी ज़ात आंगुर मथे खई, आंगुर मथे खणी चवनि था रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मां मुहम्मद जे हवाले फरमा। सभई चओ सुभान अल्लाह। जंहिंखे ॼमण सां उम्मत यादि, जंहिंखे ॼमण सां अल्लाह जी ज़ात यादि। सुभान रब्बियल आला। ख़ुदा जी तारीफ़ आहे या नाहे? ख़ुदा जी तस्बीह आहे? ॼमण सां ख़ुदा खे सुञाणे, ॼमण सां उम्मत खे सुञाणे। इंशा अल्लाह ताला जेकॾहिं तुंहिंजो ईमान अक़ीदो मज़बूत आहे त क़यामत में बि तोखे मूंखे सुञाणंदो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। सलात मुंहिंजे साईं ते। ॾाढे 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 टाइम पूरो थी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि पूरी कयां। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी प्यारी अम्मा सब जो रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त 8 ॾींहं मूं वटि मुस्तफ़ा रहिया। घणा ॾियारा? इन 8 ॾींहंनि में हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो पेश आयो जो मां रोई 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 बेज़ार थी वियसि। अम्मा साण खां पुछियो वियो अम्मा छा ॾिठी? अम्मा फरमाए थी त मुंहिंजे महबूब पाक जे ॼमण खां 8 ॾींहंनि खां पहिरें ॾींहं खां 8 ॾींहं ताईं विच में हिकिड़ो अहिड़ो टाइम आयो जो ओचितो मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात मूं वटां ग़ाइब थी आहे। अबा जीजल अम्मा खे प्यारो पुटु मिले वरी ग़ाइब थी वञे, ख़बर न पए केरु खणी वियो, ॾुख थींदो या न थींदो? माउ खां पुछो त माउ खे केॾी तकलीफ़ थींदी आहे। मुस्तफ़ा करीम जी अम्मा फरमाए पई मां तमामु परेशान हाल आहियां। ॾाॾे खां पुछां, घर वारनि खां पुछां, मासियुनि खां पुछां, पुफियुनि खां पुछां मुंहिंजो बचिड़ो काॾे हो? सभई परेशान थी विया, का ख़बर कान्हे काॾे हो, दुश्मन खणी विया, अलाए छा थी वियो। हबीब पाक जी अम्मा थी फरमाए जमल मुंहिंजी परेशानी तमामु घणी वधी वई।
अल्लाह पाक जे आसमान ता अर्शन ता मुझे मथा आवाज पियो अचे, ओ मोहम्मद मुस्तफा जी अम्मा घबराने जी का जरूरत काने का, तो जो बच्चो सलामत इंदो। अल्लाह जा मलाइका खणी समुंड जे मच्छन दुआ घुरी हुई, या अल्लाह सभई पंध करे मके वींदा, मुस्तफा जो दीदार वनी कंदा। असा मच्छू पानी खां बाहर नथियूं निकरी सघूं, असा के मुस्तफा करीम जो हितड़े दीदार करा। सो ऐ अम्मा आमना घबराए न, तुझे महबूब करीम के अल्लाह जा मलाइक समुंड में खणी मच्छन के दीदार करण विया। छो त हबीब करीम जी ज़ात सैयदुल अंबिया है, इमामुल अंबिया है, रहमतल लिल आलमीन, सॼे जहान वारनि जो नबी आ। इन मच्छन जो भी हक़ आ त मोहम्मद मुस्तफा जो दीदार कन। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी अम्मा जी झोली साई थी आ, झोली आबाद थी आ, अहिड़ी झोली आबाद थी आ जो मां तो चवां सॼे जहान जूं अमड़ियूं मुस्तफा जी अम्मा ता कुर्बान करे छॾनि। उन खां बाद में बीबी दाई हलीमा सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन्हीअ जे घर के मुस्तफा वसायो आ। बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी आ त जॾहिं मां पंहिंजे हबीब खे पंहिंजे वतन खणी आई आहियां, असांजे ताइफ़ में ॾुकार हो, सॼे शहर जा माल धन रिढूं बकरियूं बुख मरदा हा, पर मुंहिंजे घर महबूब जे अचण सां एतरी त बरकत थी वई जो मुंहिंजो पुट ऐं मुंहिंजी धीउ झंगल में जाथे बि जूअ न हूंदी हुई, गाह न हूंदो हो, बकरियूं काहे वेंदा हा, ॿियनि जो माल बुखियो मोटी ईंदो हो, ऐं मुंहिंजी बकरी जाथे खुर रखंदी त खुर जी जाइ ते गाह ॼमी पवंदो हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। 5 साल मुस्तफा हजरत हलीमा जे घर रहा। घणा साल साईं? ॾाढे जो घणा साल? 5 साल रहा। पर हजरत हलीमा थी चवे त मुंहिंजे हबीब जे अचण सां सॼो मुल्क सॼो साओ थी वियो, मुंहिंजे घर जो ॾुकार ख़तम थी वियो, मुंहिंजे घर जी बीमारी ख़तम थी वई, मुंहिंजूं परेशानियूं ख़तम थी वियूं, जेको मुंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग हो उहो अल्लाह ताला हबीब जे सदके कुशादो फरमाए छॾियो। हिकिड़ो अजीब वाक़ियो पेश आयो, दुरूद पढ़ त ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। रोज़ानो महबूब जी जेका रदाई भेण हुई, रदाई भेण समझो था, थंज शरीक, केड़ी बाबा? थंज शरीक। धीअ त हुई हारस जी ऐं हलीमा जी, पर महबूब करीम सां जो गॾु खीर पीतो हुयईं त महबूब जी थी पई थंज शरीक। पर महबूब खां ज़ाहिरी उम्र में कुझु वॾड़ी आहे। उहा हिकिड़े ॾिहाड़े बकरियूं छोड़े वई, शाम जो रोईंदी आई। हलीमा पुछियोसि अम्मा छो थी रोए? रोई माउ खे चई अम्मा जेका पंहिंजे धण में न फलाणी बकरी हुई, कामोरी बकरी भलोड़, उहा फलाणी जाइ ते बकरियूं पे चारियमि, जबल तां शींहुं लथो, ओ मुंहिंजे बकरी खे चक हणी खणी खणी वियो मथे हलियो। अम्मा ॿीहर मां हाणे धण में न वेंदीसां, शींहुं हिरियो आहे, धण त खाईंदो पर मांखे बि खाई वेंदो। मां रोए थी जीजल मां दाई हलीमा, शाम जो टाइम आहे, लोटी खणी बकरियूं ॾुहण वई, पर हुनखे पंहिंजे बच्चनि जो मौत यादि आयो त मुंहिंजे बच्चनि खे शींहुं मारे वेंदो। खीर ॻणणु विसरी वियो, वार जे दर ते वेही ज़ारो कतार रोए थी, गणतीअ में रोए थी, अलाए छा थींदो। मारू माण्हू कमु झंगल सां, बकरियूं काहे वञणियूं आहिनि, हालत हीअ थी वई आहे, रोए जो पई त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खेॾंदा खेॾंदा डोड़ंदा डोड़ंदा जीअं जो आया। 5 सालनि जी उमिरि जा दाई हलीमा ते जो नज़र पई, डोड़ी मुंहिंजे महबूब पंहिंजा नंढड़ा हथ दाई हलीमा जे कंध में विझी भाकुर पातो आहे। अम्मा खे चुमियूं पियो ॾे, अम्मा छो थी रोई? जंहिंजे घर में मोहम्मद ईंदो आहे तंहिंजे घर में रोज राड़ो कोन हूंदो आहे। रोई छो थी? अबा अॼु रोआ थी त शींहुं बकरी खणी वियो आहे, सुभाणे ॿियूं खणंदो, मुंहिंजा बच्चा मारींदो। हज़रत नबी करीम जी ज़ात जो पहिरों मौजूदो आहे। पाण बीबी दाई हलीमा खे फरमाइनि था अम्मा बकरियूं आराम सां ॾुह, ख़ैर जो राति गुज़ार, तसल्ली कर, तुंहिंजी बकरी कान वेंदी, सुबुह जो या तोखे बकरी ज़िंदह मां वराए मोटाए आणे ॾींदुसि। अबा 3 पारी शींहुं खणी वियो आहे,
फाड़े चीरे खाई छॾई रात जा 4 पहर सुबुह ज़िंदा किथां मिलंदी पाण फरमाईंदा त मुंहिंजो नालो मुहम्मद आहे सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह थियो दाई हलीमा बि ॾिसियो वेठी ही सुबुह थियो सरकार फरमाया हलो उन पंहिंजी भेण खे वरतऊं दाई हलीमा खे वरतऊं दस कहिड़ी जाइ तां जबल तां लथो हो शींहुं हई हीअ जाइ आहे हितां शेर लथो आहे पाण उन्ही जॻह ते बि फरमाइनि था खतरो न कजो चुप करे बीहो पाण उन्ही तरफ़ मुंहुं फरमाए सॾु कनि था ओ जबल जा शेर ओ जबल जा शींहं जल्दी लही अचो तव्हांखे अल्लाह जो महबूब मुहम्मद सॾे रहियो आहे मुंहिंजा दोस्त सीरत जे किताबनि लिखियो आहे त सवन जे तादाद में जे बकरिन जा धण लहंदा आहिनि ईअं शींहनि जा धण लथा महबूब जे आॾो पुछ लुटकाइनि पिया जीअं कुते उबा जे मालिक जे आॾो पुछ लुटकाईंदो आहे सरकार फरमायो तव्हां मां कहिड़ो शेर आहे जंहिं बेद बि करे मुंहिंजे अम्मा जी बकरी खई आहे ओ अॻिते अचे ज़ाहिर थिए मुंहिंजा दोस्तो अंतक हुल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शै रब करीम ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे त काठीअ खे बि ॾींदो आहे पत्थर खे बि ॾींदो आहे उन शींहं खे ख़ुदा ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अदा फरमाई आहे पोढ़ो शींहुं आहे अॻिते वधी ॻाल्हाए थो अरबी ज़ुबान में चए पियो या रसूल अल्लाह या ख़ता मां कई आहे इन्हीअ जे करे मूंखे तव्हांजो दीदार करणो हो शहर में अचूं हा त माण्हू बंदूकूं हणनि हा डफा हणनि हा तलवारूं हणनि हा कुता बछाए माराए छॾनि हा अव्हां जो दीदार कोन थिए हा अटकल कयमि त महबूब जे दाईअ जी बकरी खणा महबूब मोटाइण ईंदो मूंखे बि दीदार थींदो इन सभिनी खे दीदार थींदो खुदा जो कसम आहे या रसूल अल्लाह हक़ चार यार ऐं मुंहिंजा हबीब खुदा जो कसम आहे हाणे असांजो हियां ठरी पियो तव्हांजो दीदार थियो पर तव्हांखे ॿुधायां बकरी तव्हांजी सलामत आहे हुनजो वार बि विंगो कोन थियो आहे उन बकरी जो वार बि ज़ाया कोन वियो आहे नबी जे दाईअ जी बकरी जी बेअदबी कीअं कंदासीं उहा बकरी सलामत आहे बकरी तव्हांखे मिले थी तव्हांजो दीदार थियो असांजा बेड़ा पार थी विया मालूम थियो त मुंहिंजे हबीब खे झंगल जा शींहं बि सुञाणंदा हुआ अलाह शल तव्हां असांखे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए महबूब खे जन सुञातो तंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा अल्लाह पाक तव्हांजी असांजी मुंहिंजा दोस्त महबूब सां निस्बत क़ाइम ऐं सलामत रखे महबूब जो ज़िक्र ॿुधो त से रब करीम असांजे दिलि में सरकार जी मोहब्बत पैदा फरमाए टाइम पूरो थी वियो आहे अल्लाह पाक तव्हां असांजा बेड़ा पार करे जन सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू